कराची में सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां टिकटॉकर्स पारां जागृति रैली कढी वई आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे कराची मां धरती टीवी जो रिपोर्टर बशीर मीरजत। जी हर साल जी हिन साल भी सिंधी मीडिया तरफा जो धरती टीवी जो स्लोगन है मुंहिंजी धरती मुंहिंजो शान नैसर अदावत जो अज़म जे सिरे हेठि सिंधी माण्हू जेको आहे सो कराची सिंध जी राजधानी कराची में हर साल रैली कंदा आहिनि जिते सोशल मीडिया ऐं टिकटॉक जी मशहूर टिकटॉकर आहिनि उहे हिते रैली कढंदियूं आहिनि सीवी ते उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू उन बाबति छा था चवनि सकाफ़त खे कीअं सेलिब्रेट था कनि। सभिनीनि खां पहिरियां त थैंक यू सो मच सिंधी मीडिया के उर्दू मीडिया के सिंध पुलिस के ऐं उन्हनि सभिनीनि खे थैंक यू जिन्हनि असांखे प्रोटोकॉल कयो आहे प्रोटोकॉल ॾिनो आहे ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो आहे जंहिंजी वजह सां असां एॾी आज़ादी सां पंहिंजी रैली जो इनकाद कयो ऐं इलाही सुठे तरीक़े सां ख़तमु थी वई। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे सिंध में रहंदड़ सिंध खां ॿाहिरि रहंदड़ पर ॾींहं हर सभिनीनि खे सिंधी ॾियारे जी खोड़ सारी मुबारकूं जिते बि हुजो पंहिंजे कल्चर खे न विसारियो असांजे क़दीमी कल्चर आहे इनखे असांजी न्यू जनरेशन अगरि विसारे छॾींदी या असांजा माण्हू विसारे छॾींदा त हिनखे पोइ कीअं यादि रखिबो त पंहिंजे कल्चर खे हमेशह यादि रखो जंहिं बि सूरत में तव्हां हिनखे मल्हाए था सघो पंहिंजो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो ऐं पंहिंजे पाण में यूनिटी एतिरी रखो त ॿियो अची करे तव्हांजे मथां तनक़ीद न करे सघे। असां हिक ॿिए खे ई किराइण जे पोयां अगरि लॻी वेंदासीं त टियां माण्हू अची करे असांखे ई किराईंदा त जेका असांजी रैली आहे इहा असां पंहिंजी डेडिकेट बि उन्हनि खे कयूं था जिन्हनि वीचारनि जेके सैलाब ज़दगान आहिनि ऐं जेके हिन वक़्तु मुश्किल में आहिनि त असांजी जेका इहा शानदार रैली हुई इहा सैलाब ज़दगान जे त अॼु असांजो सकाफ़ती ॾींहुं आहे सिंधी कल्चर डे जंहिंखे माशाअल्लाह है यूथ अक्सा अलीशा ऐं आयशा ऑर्गेनाइज़ कयो आहे त ही तमामु घणो सुठो आहे त असांजी यंग जनरेशन खे ख़बर पए त असांजी सिंधी सकाफ़त आहे छा। तंहिंखां अलावा असांजो पैगाम आहे मोहब्बत ऐं मोहब्बत जो अमन जो ऐं तंहिंखां अलावा सिंध महिमान नवाज़ी में तमामु घणे अॻिते आहे त असांजी जेका धरती सिंध धरती आहे उहा असां सभिनि जी माउ आहे ऐं तव्हां ॾिसो जेका असां अजरक सां गॾु असांजी जेको टोपी जो निशान आहे हू असांजो एतिरो वॾो शान आहे छो त हुन ते महराब जो निशान आहे। ख़ुशी थींदी आहे छो त असां इहो पंहिंजो ॾींहुं ईअं ई मल्हाईंदा आहियूं जीअं ईद मल्हाईंदा आहियूं त हीअ असां लाइ बिल्कुलु ईद आहे त असां इहो चवंदासीं पंहिंजे कल्चर सां प्यार कयो ऐं पंहिंजे कल्चर खे प्रमोट कयो छो त असां कॾहिं बि पंहिंजी सकाफ़त खे नथा विसरूं सघूं। अजरक आहे असांजी शान आहे टोपी आहे त ॾिसो न अजरक जो जेको ॻाढ़ो रंग आहे हुनजो मतिलबु आहे क़ुर्बानी ऐं मोहब्बत ऐं जंहिंमें हिनमें वाइट डॉट आहिनि हुनजो मतिलबु आहे त मोहब्बत ऐं महिमान नवाज़ी। त असां जेके आहिनि काफ़ी सिटीज़ मां असां लाइ माण्हू आया आहिनि असां इहा माशाअल्लाह चौथी रैली आहे जेका सक्सेसफुल आहे ऐं अलहमदिल्ला अॻिते बि असां जेको आहे वधाईंदा रहंदासीं जेसि ताईं असां पंहिंजी रैली अॻिते वधाईंदा रहंदासीं पंहिंजी सकाफ़त खे अॻिते प्रमोट कंदा रहंदासीं। सिंधी कल्चर डे हम रैली इस तरह मनाते हैं जैसे ईद का दिन होता है और ईद के दिन से ज़्यादा इस दिन का हम लोग एहतमाम करते हैं और थैंक यू सो मच ऑल ऑफ यू सारे मीडिया का और जितने भी हमें सिक्योरिटी दी सबका बहुत बहुत शुक्रिया कि उन्होंने हमारे साथ ताउन किया और ऐसे ही आगे भी ताउन करते रहे। सिंध कल्चर डे है तो हम लोगों ने सब लड़कियों ने सबने रैली निकाली है और कराची के बाहर से मुख्तलिफ जगहों से भी लोग आए रैली में अपना कल्चर डे सेलिब्रेट करें अपने कल्चर को प्रमोट करें तो GSN